दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां अरबाब अली जे पंहिंजे चैनल सिंधी हिस्टोरिका में हाज़िर आहियां। दोस्तों अॼु असां जंहिं मौज़ूअ खे सिलेक्ट कयो आहे उहो आहे शाह साईं जा शेर ऐं उन्हनि जो तर्जुमो ऐं तशरीह। जे भाई त जोगी थियां त कर तर्क तमा खे तमाम, गोला जे गोलड़नि जा थी ग़ुलाम, सब्र जे शमशीर सां कर पंहिंजे सीने खे क़त्लेआम, नांगा तुंहिंजो नाव तॾहिं लिखबो लाहौत में। दोस्तों शाह साईं पंहिंजे शेर में फरमायो आहे त जेको अल्लाह वारो थियणु चाहे थो त पोइ सभ खां पहिरीं पंहिंजी दुनवी लालच तर्क करे ऐं पाण खे ॿियनि जे ग़ुलामनि जे ग़ुलाम खां बि घटि सम्झे। वरी चए थो खणी शमशेर पंहिंजे सीने खे क़त्लाम। दोस्तों चए थो तलवार खणी पंहिंजे सीने में जेको अल्लाह खां सवाइ ग़ैर खे विहारियो अथई उन खे क़त्ल करे छॾ, त तॾहिं तूं हक़ीक़ी रब वटि पहुची सघे थो। जे भाई जोगी थियां त पोइ रुली खणी मरुल, वेड़े विझ वजूद में हेकलाईअ जो हुल, आहीं पाण अमुल छो पिनी थो पेनारनि खां। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त जेकॾहिं अल्लाह वारो सॾाइणु चाहीं थो त पोइ रिली खणी त न रुल न, घिटिन घिटिन में गेड़ू कपिड़ा पाए ऐं रुलंदो थो वती ऐं तुंहिंजे अंदर में हिकु लालच आहे। त दोस्तों शाह साईं फरमाइनि था त लालची इंसानु कॾहिं बि अल्लाह वारो नथो थी सघे। शाह साईं फरमाइनि था त पंहिंजे वजूद यानी अंदर में हिकु अल्लाह खे यादि कर, छो त अल्लाह पाक तोखे अमुल यानी वॾो क़ीमती करे पैदा कयो अथई, वॾो अनमोल करे पैदा कयो अथई, त पोइ तूं ॿियनि जे साम्हूं छो थो वञी पिने। अल्लाह चए थो मां तोखे क़ीमती करे पैदा कयो आहे त तूं पंहिंजे वजूद खे सम्झ। उन जे करे अल्लाह ताला फरमाए थो त जेकॾहिं तोखे मूं वटि पहुचणो आहे त पोइ मूं खां सवाइ ॿिए कंहिंखे पंहिंजे अंदर में न विहार।